हुकूमत पीपल्स पार्टी जो हिक ॿिए जे अक्सर बजट तजवीज़ुनि ते इत्तफ़ाक़ वसीला मसला ॾिसंदे हिक ॿिए खे स्पेस ॾियण ऐं अमल जोगनि नुक़्तनि ते टेक्निकल कमेटियुनि में मशवरा जारी रखण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं। पीपी नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾियण लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। नौजवान बिलावल भुट्टो ज़रदारी असांखे बहितर नमूने चूंड मुहिम हलाई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आख़िरकार पुट कंहिंजो आहे? सदर आसिफ अली ज़रदारी जो जवाब। ईरान ऐं इसराइल जा हिक ॿिए ते भरपूर हमला। बैरूत ते हमलनि जे जवाब में ईरान जा इसराइल जे तल अबीब हैफा न्यूतम एयरबेस तल अनोफ ते मिसाइल हमला। केतिरनि ई इमारतुनि खे नुक़सान पहुचण जी तस्दीक। बिन गोरियन हवाई अॾे ते हंगामी हालतूं लागू। यमन मां हुसी बाग़िन तरफ़ां बि इसराइल ते मिसाइल हमला कया विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे रोकण बावजूद इसराइल जी ईरान जे शहर तब्रेज़, किर्ज ऐं असवान में बमबारी धमाका। मार्शल पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स खे बि निशानो बणायो वियो। ट्रम्प जी अपील बाद ईरानी ऐं इसराइली फ़ौज हिक ॿिए ख़िलाफ़ कार्रवाइयूं रोकण जो ऐलान करे छॾियो। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त जेकॾहिं लबनान ते हमला जारी रहिया त ॿीहर इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वेंदी। गिलगित बल्तिस्तान असेंबली जी चूंडुनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। शुरूआती गैर सरकारी नतीजनि में पीपल्स पार्टी 10 सीटूं खणी सभ खां अॻिते। मुस्लिम लीग नून 6 ऐं आज़ाद उम्मीदवार 5 सीटुनि ते कामयाबी माणी। 2 ते तहरीक इंसाफ़ जे हामी आज़ाद उम्मीदवारनि ऐं 1 ते MWM जी सोभ। हुकूमत ठाहिण लाइ कंहिं बि पार्टी या इत्तेहाद खे 17 सीटुनि ते कामयाबी हासिल करणी पवंदी। पंजाब जो ॾाढ बरक़रार। सिंध में पाणी खोट बावजूद चश्मा, जहलम ऐं तोनसा पंजनद लिंक कैनालनि ज़रिए पाणी खणत में विया। CG लिंक कैनाल मां 16,500 क्यूसिक ऐं TP लिंक कैनाल मां 10,816 क्यूसिक पाणी खयों पियो वञे। सिंध में पाणी जी खोट 41% बरक़रार। सिंध जे बैराजनि में गुडू बैराज वटि 9%, सखर बैराज वटि 40 ऐं कोटड़ी बैराज वटि 57% पाणी खोट। सिंध एक्शन कमेटी 91.8 तहत सिंध खे हिसे जो पाणी फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। अॻवाननि जो चवणु आहे त 28वीं आईनी तरमीम ज़रिए सिंध जे वसीलनि ऐं बहितर ख़िलाफ़ हथ चौरान करण जो मनसूबो तयारु कयो वियो आहे। सिंध में मैरिट जी लताड़, नौकरियुनि में पंहिंजा नवाज़ी ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन जी ज़िम्मेवार हुक्मरान धुर आहे। सिंध आबादगार बोर्ड सिंध जे पाणीअ मां 25% कटौती वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। हैदराबाद में महमूद नवाज़ शाह जी सदारत हेठि सिंध आबादगार बोर्ड जो इजलास। बैराजनि ते पाणी जी खोट ते ॻणतीअ जो इज़हार। अॻवान जो चवणु आहे त सिस्टम में इज़ाफ़ी पाणी हुअण बावजूद सिंध जे हिसे मां 25% कटौती करण ते खेनि एतिराज़ आहिनि। 91 वारे ठाह तहत इज़ाफ़ी छॾियल पाणी सिंध जे हिसे मां कटौती नथी करे सघे। पाणी डेमुनि में गॾु करण सां ज़रई मईशियत सोकड़े जो शिकार थी वेंदी। मंशियात डीलर अनमोल उर्फ पिनकी जे वॉइस रिकॉर्डिंग लाइ पुलिस जी दरख़्वास्त ते सरकारी वकील खे नोटिस जारी। अनमोल उर्फ पिनकी जे लाहौर में मौजूद हिकु जाली अकाउंट मां करोड़े रुपयनि जी ट्रांज़ेक्शन जो इंकशाफ। पुलिस जो मौक़िफ़ आहे त अनमोल उर्फ पिनकी जे वॉइस रिकॉर्डिंग, वॉइस मैसेंजर ऐं कॉल रिकॉर्डिंग समेत डिजिटल शाहिदियूं मौजूदु आहिनि। जांच दौरान पिनकी रिकॉर्डिंग ऐं मैसेजनि जी तस्दीक करण खां इनकार कयो आहे। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियल हथियारबंदनि जी मोर शर ऐं अब्दुल रशीद जुणे जो तौर ते सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल हथियारबंदनि वापारी इज़हार हुसैन चांडियो जे घर मां धाड़े में मुलविस आहिनि।
ऐं फास्ट बॉलर शाहिन शाह अफ़रीदी खे मुस्तक़िल तौरु टेस्ट टीम मां ड्रॉप करण जो फ़ैसिलो।